Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. NA75 ते नंढी चूंड दौरान धांधली थियण ते गुजरांवाला डिवीजन जे कमिश्नर ऐं RPO खे डिवीजन बदर करण जो हुकुम। इलेक्शन कमीशन सियालकोट जे DC, DPO ऐं असिस्टेंट कमिश्नर खे भी मुअत्तल करण जो हुकुम ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन हिदायत कई आहे त सियालकोट जे मुअत्तल थियल ऑफिसर्स खे अॻिते कंहिं बि इलेक्शन में ड्यूटी ते न लॻायो वञे। ऑफिसर्स ख़िलाफ़ जांच इलेक्शन कमीशन, वफ़ाक़ी सरकार या पंजाब हुकूमत कंदी। इन जो फ़ैसिलो बाद में कयो वेंदो। इलेक्शन कमीशन नंढी चूंड दौरान ग़फ़लत करण ते पंजाब जे सेक्रेटरी ऐं IG खे ज़ाती तौर तलब करे वरितो। इलेक्शन कमीशन NA75 सियालकोट ते नंढी चूंड खे कलअदम करार ॾेई छॾियो। 18 मार्च ते समूरे तक ते नंढी चूंड कराइण जो ऐलान। इलेक्शन कमीशन पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त NA75 ते नंढी चूंड दौरान वोटर्स ऐं इलेक्शन अमले लाइ माहौल साज़गार न हो, तंहिं करे नंढी चूंड खे कलअदम करार ॾिनो वियो आहे। वॾो सवाल अञा रहियल आहे त धांधली जी साज़िश किथे तयारु कई वई। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर NA75 ते ॿीहर चूंड कराइण वारे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे सुठो सवण करार ॾेई छॾियो। मरियम नवाज़ चयो आहे त इलेक्शन कमीशन वोट खे इज़त ॾियण वारे आईनी ज़िम्मेवारी पूरी कई। शफ़ाफ़ चूंडूं यकीनी बणाइण लाइ धांधली वारी साज़िश जूं कड़ियूं खोलणु लाज़मी आहे। अवाम जी अमानत में ख़यानत कंदड़नि जा चहिरा बेनकाब करे खेनि सज़ा ॾिनी वञे। PTI NA75 ते ॿीहर चूंड कराइण वारे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले जी आजियां करे छॾी। सुध समाज वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले मां साबित थियो त मौजूदा हुकूमत में इदारा आज़ाद आहिनि। फ़ैसिले सां बादशाहत वारी सोच खे शिकस्त मिली आहे। PTI अॻवान उस्मान डार चयो आहे त फ़ैसिले बाबति क़ानूनी टीम सां सलाह मशवरनि जो फ़ैसिलो कयो आहे। इलेक्शन कमीशन जो तफ़सीली फ़ैसिलो अचण बाद अॻिते जो लाहेअमल जोड़ियो वेंदो। पंजाब में सेनेट चूंडुनि लाइ बीठल PTI, काफ लीग ऐं नवाज़ लीग जा उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब। टेक्नोक्रेट जनरल ऐं औरतुनि जी मख़सूस सीट्स ते बीठल समूरा उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब करार। इलेक्शन कमीशन तरफ़ां सुभाणे नोटिफिकेशन जारी करण जा इम्कान। बिना मुक़ाबले कामयाब थियलनि में नवाज़ लीग ऐं PTI जा 5 उम्मीदवार शामिल। काफ लीग जो हिकु उम्मीदवार कामिल अली आग़ा बि बिना मुक़ाबले कामयाब। सुप्रीम कोर्ट सेनेट चूंडुनि बाबति सदारती रेफरेंस ते राय महफ़ूज़ करे वरिती। सदारती रेफरेंस ते ॿुधणी दौरान रज़ा रब्बानी, अटॉर्नी जनरल, पाकिस्तान बार काउंसिल ऐं ॿियनि दलील मुकमल कया। अदालत रेफरेंस ते राय महफ़ूज़ करे वरिती। इस वक्त उनकी जो सपोर्ट है वो हमें ख़त्म होती हुई नज़र आ रही है। उनकी पार्टी के अंदर बहुत बड़ी बगावत हर सूबे में हो चुकी है। ये कोई न्यूज़ नहीं है कि उसमें गैर सियासी कुव्वतें या इस्टेब्लिशमेंट वो किसी खेल का हिस्सा नहीं। न्यूज़ तब बनती है जब वो खेल का हिस्सा बनते हैं। उनको अपने आईनी किरदार तक महदूद होना चाहिए। ये उनके लिए भी अच्छा है, हमारे इदारे के लिए भी अच्छा है और जमहूरियत के लिए भी अच्छा है, क्योंकि ये आईन पाकिस्तान है। इसके अंदर अगर कोई भी तरमीम आपको लानी है तो वो पार्लियामेंट का काम है, वो किसी कोर्ट का काम नहीं है। इसमें कोर्ट को ड्रैग करना अपने फायदे के लिए, ये कोर्ट को दागदार करने वाली बात है। हर अदारा अपना अपना आईनी और जमहूरी किरदार अपनाएं। ये हमारा लॉन्ग टर्म जद्दोजहद है। किसी एक गेम से ये कामयाबी हमें फ़ौरन नहीं मिलेगी, हमें मुसलसल इस पे काम करना पड़ेगा। और हम हर मेंबर से अप्रोच कर रहे हैं, वोट मांग रहे हैं। इंशाल्लाह ताला 3 मार्च को आपको सब नजर आएगा कि कौन किसके साथ। जब ये ज़बरदस्ती आपस में नहीं बांधे होंगे तो फिर ये नालायक नाजायज़ निज़ाम ही नहीं होगा और हमारा एहतजाज कामयाब होगा। नाराज़ इतिहादनि खे ज़बरदस्ती हुकूमत सां ॿधो वियो आहे। इहा ज़बरदस्ती ख़त्म थी त हुकूमत जी तॾा वेढ़ थी वेंदी। असां सिलेक्टेड निज़ाम जो मुक़ाबिलो करे रहिया आहियूं।
पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त क़ौमी असेंबली जे मेंबर सां राब्ता करे वोट घुरी रहिया आहियूं। 3 मार्च ते ख़बर पइजी वेंदी त केरु कंहिं सां गॾु आहे। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान जी सपोर्ट ख़त्म ऐं PTI में बग़ावत बर्पा थी वई। इनखे ख़बर न बणाइणु घुरिजे त एस्टेब्लिशमेंट सियासी गेम में मुलविस न आहे। इदारा पंहिंजी आइनी हदुनि में रही कमु कंदा त उहो मुल्क लाइ बहितर हूंदो। सेनेट चूंडुनि में ओपन बैलेट जो फ़ैसिलो करणु पार्लियामेंट जो कमु आहे। अदालत खे उन में ॻेलण इदारे खे दागदार करण वारी ॻाल्हि आहे। अहिड़े अमल खां पासो करणु घुरिजे। जिते आइन ख़ामोश हुजे उते अदालत जो किरदारु ख़त्म थी वेंदो आहे। आइन में सेनेट चूंडूं शो ऑफ हैंड ज़रिए कराइण लाइ का बि शिक न आहे। अदालत खे गुज़ारिश आहे त उन में पाण खे धुर न बणाए ऐं सूरतहाल जीअं जो तीअं रहण ॾे। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान डस्का ऐं कुरम में ॿीहर नंढी चूंड कराइण जो मुतालबो कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी खे सेनेट चूंडुनि में इदारे जे किरदारु बाबति सबूत न मिलिया हूंदा। असां बिना जवाज़ कंहिंखे जानिबदार न सॾींदा आहियूं। साल 2018 जी चूंडुनि में थियल धांधली ते वरी वाक़ई ॻाल्हायो ऐं अॼु बि उन ते क़ाइमु आहियूं। कुरम ऐं डस्का में नंढी चूंड दौरान धांधली ज़रिए आयल नतीजनि खे क़बूल नथा कयूं। धांधली जा ज़िम्मेवार पंहिंजी ज़िम्मेवारी क़बूल कनि ऐं इलेक्शन कमीशन ॿीहर चूंडूं कराए। सेनेट चूंडुनि में सरप्राइज़ इहो आहे त इंशाअल्लाह असां कामयाब थींदासीं। लीडर ऑफ ऑपोजिशन मास्क अच्छी बात करने आया हूँ। बोले मास्क पहन मेरी मैं चाहता ये जरासीम गंदे हैं, कहीं और ना चले जाए, इसीलिए बोल रहा हूँ सर। मुझे मारो ना, मैं तैयार हूँ, मुझसे जो करो। जब आप किसी के घर में घुसोगे तो फिर कोई भी लाजमी बात है टिट फॉर टैट में टोटली आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जा रहे हैं। ये अपोजिशन लीडर पता नहीं क्या बात कर रहे हैं, कुछ समझ ही नहीं आ रहा सर। मेरा राइट है अगर बात करनी है किस टॉपिक पर बात कर रहे हैं, करना क्या चाह रहे हैं, बोलना क्या चाह रहे हैं, सर बात आउट ऑफ वे जा रहे हैं। सर एक टॉपिक पर बात करें तो अच्छा है। उधर देखो, इधर नहीं देखो, उधर देखो, उधर देखो। इन सब पे ये सर इन चोरों को हम नहीं सुनेंगे। ये चोरी करते हैं, ये डाके डालते हैं, ये चोरी करते हैं, ये डाके डालते हैं, और फिर ये बात हम इनकी बकवास नहीं सुनेंगे सर। इनके पेट चाक इनकी बकवास नहीं सुनेंगे। सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख के खिताब दौरान गोड़ हुकूमत और अपोजिशन मेंबर्स तरफां एक ॿिए ख़िलाफ़ नारेबाज़ी। हलीम आदिल शेख हुकूमती मेंबर्स के सियासी दहशतगर्द करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला चयो आहे त अपोजिशन लीडर मास्क पाए न त अहिड़ा गंदा जरासीम ॿिए हंधि बि फैलिजी वेंदा। हलीम आदिल शेख चयो त अपोजिशन लीडर जी ज़िम्मेवारी मिलंदे ई सिंध हुकूमत खेसि दहशतगर्द बणाए छॾियो। आवाम जे हक़नि लाइ आवाज़ उथारण ते दहशतगर्दी जा केस दाख़िल कया विया। मूं ते मनी लॉन्ड्रिंग, दवाउनि जी चोरी ऐं इश्तिहारनि जे पैसनि में घोबिन जा इल्ज़ाम न आहिनि। हुकूमत ऐं अपोजिशन मेंबर्स जो गोड़ ख़त्म न थियण ते स्पीकर इजलास जी कार्रवाई मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट PTI जे सेनेट लाइ टेक्नोक्रेट उम्मीदवार सैफुल्ला अबड़ो खे अहल करार ॾींदे खेसि सेनेट चूंडुनि में हिसो वठण जी इजाज़त ॾेई छॾी। सैफुल्ला अबड़ो जी नाअहली बाबति इलेक्शन ट्रिब्यूनल जो फ़ैसिलो कलदम करार। अदालत MQM पाकिस्तान जे रऊफ़ सिद्दीकी जी नाअहली ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द करे छॾी। पीपल्स पार्टी जी पलवशा ख़ान ऐं PTI जे फैसल वाडा जी अहलियत सिंध हाई कोर्ट में चैलेंज। सेनेट चूंडुनि लाइ नामज़दगी काग़ज़ वापसि वठण जो आख़िरी ॾींहुं। सिंध मां पलवशा ख़ान ऐं रुख़साना शाह पीपल्स पार्टी जूं उम्मीदवार हूंदियूं। खैरुनिसा मुग़ल ऐं फरज़ाना बलोच हथ खणी वियूं। ज़ीशान, इरम भट्ट ऐं समर अली समेत PTI जे 8 उम्मीदवारनि नामज़दगी काग़ज़ वापसि वठी छॾिया। सेनेट चूंडुनि लाइ पोलिंग 3 मार्च ते थींदी। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल सां GDA MPA अली गोहर महर जी मुलाक़ात। सिंध जी सियासी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। अली गोहर महर घोटकी जे मसइलनि जे हवाले सां गवर्नर सिंध खे आगाह कयो। वफ़ाक़ी हुकूमत 1 मार्च खां सॼे मुल्क में तालीमी इदारा रेगुलर खोलण जो ऐलान करे छॾियो। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त सॼे मुल्क में तालीमी इदारा हफ़्ते में 5 ॾींहं खुलंदा। फ़ैसिलो समूरनि तालीमी इदारनि ते लागू हूंदो।
पाक भारत लागापन में अहम अगभराई। पाकिस्तान ऐं भारत जे डायरेक्टर जनरल मिलिट्री ऑपरेशन जो हॉटलाइन ते राब्तो। कंट्रोल लाइन ऐं ॿियनि सेक्टर्स ते जंगबंदी बाबति मुआहिदनि ते सख़्ती सां अमल कराइण ते इतफ़ाक़। जटादार अमुन लाइ कोर मामलनि ते पैदा थियल ग़लतफ़हमियूं बि ख़त्म करण जो अज़म ज़ाहिर। ISPR मूजिबि पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs कंट्रोल लाइन समेत समूरनि सेक्टर्स जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो। DG ISPR जो चवणु आहे त ॿई मुल्क हॉटलाइन जे मौजूदा मैकेनिज़म खे असराइतो बणाइण ते मुतफ़िक़ आहिनि। मेरा ख्याल है all you members sitting down there, please wear the mask. Otherwise, please leave the house. If you don't have a mask, go get it from there. आप लोग मास्क नहीं पहनेंगे तो फिर यहाँ बैठने की इजाजत नहीं है. You have to follow the rules. खरल साहब आप भी मास्क पहन लें अपनी. मोहम्मद हुसैन साहब आप जरा मास्क पहन लें प्लीज. इम्तियाज शेख साहब जरा आप भी मास्क पहन लें. सिंध असेंबली जे स्पीकर पारां मास्क बिना आयल मेंबर्स खे ऐवान मां निकिरी वञण जी हिदायत। इजलास में सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख सूदो हुकूमत ऐं अपोज़िशन जा कुझु मेंबर्स मास्क पाए न आया। स्पीकर आगा सिराज दुरानी चयो त मेंबर्स खे मास्क बिना ऐवान में वेहण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। जेके मेंबर्स मास्क पाए न आया आहिनि उहे ऐवान मां निकिरी वञनि। सिंध हाई कोर्ट में शहरनि जी गुमशुदगी बाबति केस में IG सिंध मुश्ताक महर पेश। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो IG सिंध सां मुखातिब थींदे चयो त शहरनि जी गुमशुदगी संगीन मामिलो आहे। अक्सर JITs रिपोर्ट ते सही थियल नाहे हूंदी। IG साहब अव्हां खे ॾिसणु घुरिजे। IG सिंध अदालत खे ख़ातिरी कराई त मां ऑफिसर्स खे चई थो छॾियां को ॿियो इदारो भले सही न करे हू पाण सही करे छॾनि। अदालत JITs ऐं PDF जो हर महीने इजलास सॾाइण जो हुकुम ॾींदे रेंजर्स इख्तियारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध जे खुराक खाते में करप्शन जो हिकु ॿियो स्कैंडल साम्हूं अची वियो। नैब सखर शिकारपुर में फ्लोर मिल जे मालिक ख़ैर मोहम्मद महर खे गिरफ़्तार करे वरितो। नैब इख्तियारनि जो चवणु आहे त जवाबदार ते सरकारी कणक जी ख़रीदारी में 10 करोड़ रुपयनि जी गोभिन जो इल्ज़ाम आहे। एहतसाब अदालत जवाबदार खे जिस्मानी रिमांड ते नैब हवाले करे छॾियो। सरहद खां पार करे असां वटि अचनि पिया न, असां वटि हिन जी फौज जी पॉपुलेशन हुई कोन। पर तव्हां ॾिसो पिया कंडीशन हिते जेको अचे पियो उहो मारियो पियो वञे त ज़ाहिर आहे उहे वीचारा हिते रही कोन सघंदा। बेज़र जानवर हुयो, हिन खे मारण जो को तुक ई कोन हुयो। प्रोटेक्टेड एनिमल्स आहिनि, हिननि जी असांखे तहफ़ुज़ जी ज़िमेदारी मिलियल आहे। चीते बि हमिलो चीते जो असां नथा चई सघूं। वाइल्ड एनिमल आहे, हू पंहिंजे हैबिटेट में रहे थो। हुनजे हैबिटेट में तव्हां माल काए था वञो, बकरियूं चाढ़ण था वञो त लामोल आहे, हू बि सर्वाइव कंदो न। गोलियूं लॻल आहिनि, शॉट गन जूं छेरा लॻल आहिनि ऐं ॿियो त इनखे राड सां ढक लॻल आहिनि। इन जो मुंहुं ऐं इन जा ॾंद भॻल आहिनि। ॻोठाणनि खे अवेयर करणो पवंदो त इहो वाइल्ड जानवर आहिनि, इहो तव्हांखे नुक़सानु कोन था पहुचाइनि। जीअं तव्हां असां वधण ॾींदासीं त असांजो ई फ़ाइदो आहे। वाइल्ड लाइफ खाते जी नाअहली सबब भारत खां सिंध पहुतल चीते ऐं लंगूर जा कातिल पकड़ में न आया। झंगली जीवत खाते अमलदारनि ख़िलाफ़ एक्शन न खयो। चीतो ऐं लंगूर मक़ामी अस्पताल में पोस्टमार्टम बाद कराची मुंतकिल। झंगली जीवत खाते पंहिंजी सुस्ती ते परदो रखण लाइ चीते ऐं लंगूर खे मारण जी समूरी ज़िम्मेवारी ॻोठाणनि ते भरे छॾी। डिप्टी कंजर्वेटर एजाज़ टालपुर चयो आहे त लंगूर भारत मां छाछरो पहुतो हो, उनखे मारणु न घुरिजे हा। ॻोठाणा चौपायो माल चीते जे थाक ताईं वठी विया त चीते मथनि हमिलो कयो। उनखां पोइ ॻोठाणनि चीते खे मारे छॾियो। लंगूर जो पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर अजय कुमार जो चवणु आहे त लंगूर खे शॉट गन सां गोलियूं हयूं वयूं ऐं खेसि मुंहं ते बि धक हया विया हुआ। सिंध में गुरबत ऐं घरू अणबणत सां आपघात जे वाक़िअनि में रिकॉर्ड इज़ाफ़ो। हिकु ई ॾींहं में 2 औरतुनि समेत 4 ॼणनि आपघात करे छॾियो। कुंडरी भरिसां ॻोठ वलीदात में नौजवान मुमताज़ माछी घरू अणबणत सां फाहो खाई अंतांदो। मीरवा गोचाणी वेझो नौजवान आज़िद गुरगेज घर भातियुनि सां कावड़ जी आपघात कयो। भीरिया रोड में शादीशुदा नारी नूर बानो घर भातियुनि सां कावड़ जी ज़हर पी आपघात करे छॾियो। खेपरो में नारी चंद्रा ओड घर भातियुनि सां कावड़जण तां आपघात कयो। खानपुर वेझो ॻोठ हयात बिरोही में नारी शहरबानो घरू अणबणत तां ज़हर पी छॾियो। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में ख़ौफ़नाक रोड हादसनि में औरत समेत 4 ॼणा अजुल जो शिकार।
खेपरो वेझो सांगड़ रोड ते ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर सबबि 17 राजड़ ऐं अल बचायो ख़ासि कली फौत थी विया। मिठी भरिसां अणॼातल गाॾी जे टक्कर में वाठड़ो नौजवान चिबाड़जी फौत। नूरियाबाद भरिसां कोच कल्टी थियण सबबि औरत शहनाज भुट्टो फौत ऐं 5 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। कंबर जी अदालत गैर कानूनी तौर सिंध में आयल 13 अफ़गाननि खे मुल्क बदर करण जो हुकुम ॾेई छॾियो। केस जी ॿुधणी दौरान गिरफ़्तार अफ़गाननि बलूचिस्तान जे रस्ते गैर कानूनी तौर सिंध में दाख़िल थियण जो एतराफ़ कयो। अदालत 13 ॼणनि खे 3 महीना क़ैद जो बि हुकुम ॾिनो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सरकारी ज़मीननि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन। हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन। केतिरियूं ई अदावतूं राहे पट कयूं वयूं। मीरपुर माथेलो में मीरपुर माइनर जे कपरनि ते ऑपरेशन दौरान केतिराई घर राहे पट। रहवासियुनि जो एहतजाज। नसीराबाद जे आर्थर शाख ते ऑपरेशन दौरान गैर कानूनी करार ॾिनल अदावतूं पट कयूं वयूं। मेरापुर ऐं ॿियनि शहरनि में बि ऑपरेशन जारी। सिंध में धारनि जी आबादकारी नामंज़ूर। GSN क़ौमी पार्टी जो मीरपुर बठोरो खां सजावल ताईं पयादल मार्च बाद DC हाउस आरो धरणो। एहतजाज में क़ौमी अवामी तहरीक PP शहीद भुट्टो समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा कारकुन बि शरीक। मुज़ाहिरीन चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत साज़िश तहत वालरल कश्मीर जे पनाहगीरनि खे सिंध में तरसाइण जी कोशिश करे रही आहे। सिंध जो अवाम अहिड़ो फ़ैसिलो कंहिं बि रीत क़बूल न कंदो। ऐं लाड़काणो में मुड़ुस पारां पीरसन घरवारी खे क़ैद करे खाधो पीतो बंदि करण जो इंकशाफ। औरत जी धीउ अमड़ जी बाज़ियाबी लाइ अदालत पहुची वई। अदालती हुकुम ते पुलिस लोहर कॉलोनी में कार्रवाई करे पीरसन औरत खे बाज़ियाब कराए वरितो। अदालत पीरसन औरत अज़ीज़ा खे संदसि धीउ हवाले करे छॾियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।